एक दफ़े फ़कीर खे हिकिड़े माण्हूअ गॾु ख़ुदा करण ॾिनो। फ़कीर उन खे काहे घर हलियो आयो। कुछ ॾींहं गुज़रण खां पोइ फ़कीर जे घर जो सामान खुटी पियो। माणस चयसि त भाउ, इहो गॾु विकिणी बाज़ार मां सीधो सामान वठी अच। फ़कीर ईअं ई कयो ऐं गॾु काहे शहर में हलियो आयो ऐं उते होका ॾियण लॻो, गॾु वठो। पर कंहिं बि गॾु ख़रीद कोन कयसि ऐं घर मोटी आयो। माणस चयसि त अब्बा, इहो गॾु तोखां कोन विकामंदो। गॾु पीढ़ीअ ते काहे वञी कंहिं दलाल जे हवाले कर, उहो घड़ीअ में विकिणी ॾींदई। फ़कीर चयो, सच थी चई मां। फ़कीर पीढ़ीअ में आयो ऐं गॾु दलाल जे हवाले कयई। चयई त अदा दलाल, ही गॾु त विकिणाए ॾे। दलाल चयो, हींअर त वक़्तु पूरो थी चुको आहे, हाणे साझुर अच त ॿोली लॻाराईंदासीं। फ़कीर ॿिए ॾींहं ते पहुची वियो ऐं गॾु दलाल जे हवाले कयई। दलाल वॾे वाके चवण लॻो, ॿोली लॻायो। ही गॾु ख़रासानी आहे। हिन जी मां यज़दानी हुई ऐं हिन जो पीउ बर्फ़ानी हुयो। तमाम असली गॾु आहे। 30-40 मण त डोड़ंदे खणंदो आहे। सियाणे माण्हूअ खां सवाइ ॿियो को हिन खे ख़रीद करे न सघंदो। अञा त ही वताए जहिड़े फ़कीर वटि थो रहे, जंहिं वटि खाइण जे लाइ बि अन्न कोन्हे। सो वीचारो गॾु खे किथे तो ड्रौ ते दाणो खाराए सघे। अव्हां खे पक थो ॾियां त सिर्फ़ 2 महीना हिन जी दिलि सां चाकरी करियो, पोइ खांइसि कम वठो ऐं जेकी मां चयो अथमि उन में जेकॾहिं ज़रो बि फेरो ॾिसो त पंहिंजा पैसा वापसि वठी वञिजो ऐं मूं ते तव्हां बीणो ॾंड बि रखिजो। आहे को वाक ॾियण वारो, आहे को ॿोली लॻाइण वारो। दलाल जा अहिड़ा गुफ़्ता ॿुधी वतायो फ़कीर हैरान थी वियो ऐं दलाल खे कन में चवण लॻो, जेकॾहिं ही को वाकई अहिड़ो सुखड़ी वारो गॾु आहे ऐं घर वञी विहारे खारायांसि। तॾहिं दलाल आहिस्ते फ़कीर खे चवण लॻो त इहे गुफ़्ता रुॻो माण्हुनि जे फासाइण लाइ आहिनि। अॼुकल्ह अहिड़नि गुफ़्तनि खां सवाइ किथे थो दुनिया जो कारखानो हले। तूं सिर्फ़ माठ करे बीठो रह ऐं थोरी देर खां पोइ झोली टकनि जो भरियो वञ ऐं मूंखे पंहिंजे दलालीअ जो 4थों हिसो ॾिजांइ। फ़कीर चयो त अदा, त अहिड़नि ठगी वारे कमनि सां असांजी पवे ई कान। मूंखे ही गॾु अल्लाह वटि मिलियो आहे, सो वञी थो अल्लाह जे झंग में छॾियांसि। जॾहिं चरी चरी मतारो थींदो तॾहिं अची विकिणंदो सांस। बाक़ी हींअर यार असीं हलियासीं। दोस्तों, जेकॾहिं असांजा वीडियो अव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।